जय झूलेलाल। मां मुंबई मां लधाराम हरिराम नागवानी, भारतीय सिंधु सभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष। भारतीय सिंधु सभा जा सभी राष्ट्रीय पदाधिकारी भारतीय सिंधु सभा जे सभिनी प्रदेशन जा अध्यक्ष सॼे भारत में फैलियल भारतीय सिंधु सभा असंख्य कार्यकर्ता हिन भारत विश्व में फैलियल असंख्य सिंधी भाउरो अॼु लॉकडाउन के असां 3 फेस में अची आहियूं। हिन 3 फेस में सरकार कुछ रिलेक्शन असांखे ॾिनी आहे। जे सरकार के निर्देशन ते असां हलियासीं तो उम्मीद आहे कि 17 मई ते अञा वधीक रिलेक्शन मिली सके थी। पर हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में असांखे रखणी पवंदी, जो रिलेक्शन खां पोइ बि अगर लॉकडाउन ख़त्म भी थी तो वञे त छा असां उहा जेका पुरानी ज़िंदगी मार्च का पहिरियों हलाईंदा हुआसीं उन में हली सघंदासीं? बिल्कुल भी न। असांखे पंहिंजे रोज़मर्रा के जीवन में घणी सावधानी बरतनी पवंदी। खाधे पीते ध्यान रखना पवंदो। ॿाहिरि जो खाधो कोशिश करे घटि खाऊं। कुछ तो विद्वान ये भी चई रहा आहिनि असां बासणनि में भी असर अंतर अची वेंदो। यानी बासणनि में भी जिस्त ऐं स्टील मना थी कई वञे। कुछ विद्वान ये चवनि था कि असांखे वरी जेका पुरानी ज़िंदगी हुई, जेके बुज़ुर्ग हूंदा उनखे ख़बर हूंदी भई कुट जा बर्तन हूंदा हुया, ट्रामे जा बर्तन हूंदा हुआ, अहिड़े टाइप जे बर्तननि जे मथां असांखे वापसि अचणो पवंदो। माण्हू ख़ुशि त रोज़ी खुलंदी, माण्हू ख़ुशि त रोज़ी खुलंदी, हाकिम ख़ुशि त माण्हू मरंदा, सब जो कम थिए पियो प्यारा, सभई सरहा सभई राज़ी, ख़बर उहा ई आहे ताज़ी, ख़बर उहा ई आहे ताज़ी, सारो मुल्क खुली वियो आहे, पाण मुरादो की तन्हाई नेठ पुॼाणी पहुती आहे, कंहिंखे का परवाह न आहे, कंहिंखे का परवाह न आहे, पाण घणा घबरायल आहियूं, अची पियो आहे हथनि में, छा थींदो पाण ॾिसूं था, छा थींदो पाण ॾिसूं पिया, दुनिया सारी मोगी आहे, रोगी आहे, बेवस आहे, एॾो मौत वधी वियो आहे, एॾो मौत वधी वियो आहे, लाश बुढोइण झंझट आहे, सारो जग जहान चवे तो घर में रहण ई बेहतर आहे। जय झूलेलाल। मां दीप चेतनानी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। देश में कोन रुकी रही आहे कोरोना जी रफ़्तार। कोरोना जा 56,351 कुल केस, 1889 मौत। ॿियनि राज्यनि में फथल 29,540 गुजरातियुनि खे मिली वतन वापसी। लॉकडाउन सां थियल नुक़सान साम्हूं सरकार पैकेज ज़ाहिर कंदी। भारत पाकिस्तान खे POK जे हवामान जी ॼाण ॾिनी। विशाखापट्टनम में थियो टॉक्सिक गैस लीक, 300 ॼणा अस्पताल में दाख़िल। मुलायम सिंह जी तबियत नाज़ुक, मेंदाता हॉस्पिटल में दाख़िल। 10 किलो सोन पाइण वारो सम्राट मोजे जो निधन। ऑस्ट्रेलिया में 18 अक्टूबर खां शुरू थींदो T20 वर्ल्ड कप। असां सिंधी गिफ्ट वठी महिरबानी न आहियूं चवंदा। असां गिफ्ट वठी चवंदा आहियूं हिन जी कहिड़ी ज़रूरत हुई। सिंधी लिपि ऐं देवनागरी लिपि जो जेको झगड़ो हले पियो उहो एक्चुअली अणॼाणाई जो झगड़ो आहे। असां ॾिसूं था त देवनागरी लिपि अॼु ताईं बि स्टैंडर्डाइज़ थी कान आहे। भले डिक्शनरियूं बि निकितल आहिनि पर डिक्शनरियुनि में बि के तज़ाद आहिनि, साॻियो लफ़्ज़ ॿिनि नमूननि सां लिखियलु आहे ऐं किथे किथे इन विद्वाननि जा पाण में मतभेद आहिनि ऐं उहे मतभेद जाइज़ आहिनि। हाणे इहे मतभेद इन करे था अचनि जो जिन खे सही माना में सिंधी लिपि अचे थी
उहो ई परफेक्ट देवनागरी लिखी सघे। जेकर सिंधी लिपि हुनखे नथी अचे, हुन जा उचार जेके आहिनि अलॻि अलॻि आहिनि, सही आहे या ग़लति डिक्शनरी तय कंदी, उहे पाण वटि आहिनि सिंधी में, उहे परफेक्ट आहिनि लॻभॻि 99.99 उहे डिक्शनरीज़ जेके आहिनि सिंध जूं तोड़े हिंद जूं, उहे परफेक्ट आहिनि। त उन जे आधार ते जेकॾहिं उचार सिंधी लिपि वारे खे ईंदो हूंदो त हू परफेक्टली देवनागरी लिखी सघंदो। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। गर्मियुनि जी वेकेशन में घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।